नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त तालिबान जो अफ़गानिस्तान ते मुकम्मल कंट्रोल खां पोइ अफ़गान शहरियुनि जो सूदो गैर मुल्कियुनि जी वापसी जो सिलसिलो जारी है। इन दौरान अमरीकी फ़ौज जहाज़ में सवार हिकु अफ़गान औरत जर्मनी जे एयरबेस ते ॿारड़ी खे जनम ॾिनो आहे। अमरीकी हवाई अमलदारनि ट्विटर ते वाक़िए जी तफ़सील जारी कंदे ॿुधायो त हिकु अफ़गान औरत हफ़्ते जे ॾींहुं जर्मनी जी रमाश एयरबेस ते ॿारड़ी खे जनम ॾिनो आहे। अमरीकी फ़िज़ाइया जो चवण त जहाज़ तमामु घणो मथे हुजण करे हवा जो दबाव घटि हो, जंहिंजे करे ॻुवारी औरत जी हालत ख़राब थी वई। जहाज़ जे कमांडर जहाज़ में हवा जो दबाव वधाइण लाइ किथे मथां वारी जॻह ते लहण जो फ़ैसिलो कयो। अमरीकी फ़िज़ाई जे पधिराई में चयो वियो आहे त कमांडर अहिड़े फ़ैसिले सां माउ जी हालत बहितर ऐं ॿारड़ी जी ज़िंदगी बचाइण में मदद मिली है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।